जो न आहे असां सिंध धरती जे हक़नि तां हथ खणी वञो। हिन जो हक़ जो कतई कोन आहे, हिन जो मतिलबु इहो कतई कोन आहे। हीअ ज़िंदगी जेका आहे हिन कपिड़नि में जेको गोश्त जो गथरो आहे, इहो जेको जिस्म आहे, इन जी का हैसियत कोन्हे सिंध धरती जे अॻियां, सिंध जे माण्हुनि जे अॻियां। ऐं मूंखे इन जे करे तकलीफ़ अञा ज़्यादा थी थिए। पंहिंजे फर्ज़ थो सम्झां त हिन सिंध धरती ख़ासि तौर ते असां जेके सरहदी आहियूं, सरहदी जेको सॼी सिंध में रहूं था, असां सरहदियुनि ते हिन सिंध जो वॾो अहसान आहे, असांजो वॾो थोरो आहे। ख़ुदा करे त इहो थोरो आहे पंहिंजी ज़िंदगी हिन सिंध धरती तां ॾेई लाहे छॾिया। हिकेलाल समूरा कॉर्पोरेट फार्मिंग दोस्तों आऊं गुजारिश करना चाहूँ कि सिंध आबादगार इत्तेहादी एहतजाजी जलसे के खिताब करने लाए राब्ता कमेटी टन्नू मोहम्मद खान, सिविल सोसाइटी टन्नू मोहम्मद खान जी हिंदू पंचायत समेत टन्नू मोहम्मद खान जी हर मकतब फिक्र जी हर पिलर सारन से नुमाइंदगी कंदड़ इंतहाई बुतरिक असांजे सीनियर मोहसिन साथी डॉक्टर जीएल गुल साहब के